सिंध के ॿियनि शहरनि जियां नौशरो फेरोज़ में भी वक़्फ़े से बरसात जो सिलसिलो जारी है। इन हवाले से असा वीडियो लिंक ते मौजूद है धरती टीवी नौशरो फेरोज़ जो रिपोर्टर इमाम बख्श मशहूरी। जी इमाम बख्श जी बिल्कुल नौशरो फेरोज़ में अज वक़्फ़े से बारिश जारी है जो सिलसिलो काफ़ी ॾींहंनि खां हलंदड़ है। जीअं त अॼु ताज़ी बरसात पिण पइजी रही है ऐं हेठाई वारा इलाइक़ा जेके आहिनि उहे जीअं त अलाह वारे चौक जेको मेन रोड ते आहे उन ते पिणु पाणी बीठो आहे। जॾहिं त सरकारी इमारतुनि में स्कूलनि में पाणी जमो थी वियो आहे ऐं हिते पाणी ई पाणी आहे। अचो त हितां वारनि माण्हुनि खां पुछूं त हिन बरसात जे बारे में हिननि जो छा चवणु आहे। चौकनि ते सम्झि पाणी तमामु घणो बीह वियो आहे ऐं ख़ुदा वॾनि अफ़सरनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे पाणी करे माण्हुनि जी मुश्किलात दूर कयूं वञनि। कारोबार मुतासिर थियो आहे ॾाढो। मुंहिंजो चांवरनि जो वक़्फ़े सां बरसात पए वेठी राति पई आहे। हिन महिल पई आहे। ग़रीबनि जा कचा घर पका ॾही विया आहिनि। बाक़ाइदे सां मिसकिननि जा रोज़गार बंदि लॻा पिया आहिनि। हा असांजो मुतालबो आहे साईं पाणी निकाल थियो वञे। जी इन्हनि जो चवणु हुयो त जेके इमारतुनि में पाणी बीठो आहे या रोडनि ते पाणी बीठो आहे बरसात ज़रूरु आहे पर उनजो कुझु न कुझु लाइ अमल जोड़ियो वञे जीअं आवाम खे अचण वञण में सहूलियत थिए ऐं इन बरसात जे पाणी मां छुटकारो थी सघे। इमाम बख्श मशहूरी।